जियो अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश हो बख़ैर, उम्मीद है सब खैरियत से हूंदा। हाँ दोस्तों, जीअं त अॼु असां जेको आहे त व्लॉग ठाहिण वारा आहियूं। अॼु फिल्म जी शूटिंग बि आहे। मूं त मां जेको आहे सवेर देरि उथंदो आहियां, तक़रीबन 11 थी वेंदा आहिनि। गफ़ार सवेर उथी करे जेको आहे त मुंहिंजी निंड फिटाए वियो आहे। चए पियो तयारी वग़ैरह करे छॾी, न त टाइम थी वञे, तूं हुजे हिन हिते। ख़ैर मुंहिंजो त अॼु को सीन आहे न फिल्म में, बाक़ी जेको आहे त सुभाणे आहे मुंहिंजो सीन। ऐं अॼु सीन आहे राजा गफ़ार जो ऐं शाहरुख़ खान भाई जो। ठीकु आहे दोस्तों, मिलूं था तयारु थियण खां बाद में। अस्सलाम वालेकुम शाहरुख़ खान भाई, छा हाल आहे? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? शुक्र आहे मालिक, ख़ैर लॻो आहे, सफ़ा अमन? अल्हम्दुलिल्लाह, मालिक दुआऊं। तव्हां ॿुधायो कीअं तबियत, वक़्तु कीअं गुज़रे पियो? अल्हम्दुलिल्लाह, मालिक एहसान आहिनि। असां बि तयारी कयूं, पोइ हाणे निकिरूं ख़ैर सां। अल्हम्दुलिल्लाह, टीम तयारु आहे, हलो बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असां पुॼी विया आहियूं, राजा सां गॾु आहियूं। राजा ॾे हाल वाल छा हाल आहे? ख़ैर लॻो पियो, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे रब जो। असां बि आया आहियूं हिते, हाणे शूटिंग ते सेटअप ते आया आहियूं। इंशाल्लाह बसि दुआ घुरी करे कमु शुरू कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, असां बि जेको आहे हाणे हलंदासीं फिल्म जी तरफ़, शूटिंग तरफ़। महिरबानी। मां मिस्किन खे कीअं यादि कयो अथव, मां जे लाइ छा जियो जियो शाहरुख खान स्टार्ट। हर को बटे हेलो ना नंदा बोटी वाला मार खबर बेदा बीबी खबर लग जाए चुपे कोई ना खड़ा है। ओके क्यों थे रोशन तू जो थी क्यों आज तो क्या ली तुझे कौन सा था मिलाऊं? अब तो कटो ना मां पुत्र मां तो कटो माजे मो बाबा मारे पुत्र बाबा कटो माजे पुत्र बाबा बाबा चुप चुप कोई तो जहाँ पर तो बाबा जा पुत्र पुत्र बाबा मारल बाबा पिणे भयो बाबा बाबा और जोर क्यों बैठ बैठ बाबा ये कहीं तो आने नहीं